रसूल जी ॾिसण वठूं। गर्मी भी जोभन ते आ पर तव्हांजो इश्क भी मस्तीअ में आ। मोहब्बत वारनि खे न सीउ रोकींदो आ न गर्मी रोकींदी आ। रात ढली वञे वरी ॾींहुं गुज़री वञे पर इश्क वारनि जी उञ न लहंदी आ। इहा उञ सुन्नियुनि खे ॾाज में मिलियल आ। मदीने वारे साईं जे मोहब्बत वारी उञ, नबी जे बचड़नि जे मोहब्बत वारी उञ उठजे थो ते ढो नथो थिए, उञ अञा वधे। प्यारा दोस्तों, इस्लाम जो बुनियाद आहे मोहब्बत। ईमान जो मरकज़ ऐं महवर आहे मोहब्बत। इबादतुनि जो जोहर आहे मोहब्बत। बंदगी जो रूह आहे मोहब्बत। जेकॾहिं मोहब्बत आहे त दीन भी आहे, इस्लाम भी आहे, ईमान भी आहे, ईकान भी आहे। मोहब्बत नाहे त न दीन आ न इस्लाम आ, न इन जो को धर्म आ, न को इन जे लाइ दुनिया जी भलाई आ, न इन जे लाइ आख़िरत जी कामयाबी आ। इस्लाम जो दारो मदार मोहब्बत जे मथां। मोहब्बत तवज्जो सां हब्बा हब्बा सॾिबो आहे दाणे खे। हब्बा छा खे सॾिबो आहे? दाणे खे। हब्बा दाणे मज़ा निकितल आहे मोहब्बत। दाणो तव्हां हारी आहियो, दाणो छटींदा आहियो त उन दाणे मज़ा तीलो पैदा थींदो आहे। उन में संग लॻंदो आहे, अन्न थींदो आहे, मेवो थींदो आहे, वण थींदो आहे। मसलन अंब जी मौसम आहे, अंब जी ककड़ी आहे, इहो हिकिड़ो दाणो आहे। जेॾी महिल ककड़ी पोखींदा आहियो त इन ककड़ीअ जे अंदरि, इन अंब जी ककड़ी जे अंदरि इन में थुड़ बि समायल आहे, टारियूं बि समायल आहिनि, शाखूं बि समायल आहिनि, इन में पन बि समायल आहिनि, ॻूड़ बि समायल आहे, मेवो बि समायल आहे। ॾिसण में इहा हिकिड़ी ककड़ी नज़र ईंदी आहे, हिकिड़ो दाणो नज़र ईंदी आहे, पर सॼो वण जो वजूद इन हिकिड़े दाणे में समायल हूंदो आहे। जेॾी महिल इहो दाणो तव्हां ज़मीन में पोखींदा आहियो त इन दाणे खे चीरे इन मां सल्लो पैदा थींदो आहे। इन सल्ले मज़ा थुड़ पैदा थींदो आहे। थुड़ मां टारियूं निकिरंदियूं आहिनि, लामूं ऐं शाखूं निकिरंदियूं आहिनि, उन ते पन लॻंदा आहिनि, उन ते ॻूड़ लॻंदो आहे, मेवो थींदो आहे। मुंहिंजा दोस्तो, उन में वरी अंब तयारु थींदो आहे। अंब खाईंदो, खल लाहींदो, ॿेर खाईंदो त बाद में इंतहा में वरी साॻी ककड़ी साॻो दाणो तव्हांजे हथ में। शुरूआत वण जी बि दाणे खां थी हुई, वरी सॼो प्रोसेस थियण खां पोइ इंतहा बि वरी साॻे दाणे ते थी। मुंहिंजा दोस्तो, मालूम थियो त इहो अंब जो वण आहिनि, पर इहे सभई शयूं इन हिकिड़े दाणे में, हिन ककड़ीअ में समायल आहिनि। दोस्तो, भाइरो, बाटे वारो, इस्लाम जे अंदरि निमाज़ भी आहे, क़ुरान भी आहे, ज़िक्र भी आहे, हज भी आहे, ज़कात भी आहे, खैरात भी आहे, हज़ारे अहकाम आहिनि, हज़ारे दीन जा रुकन आहिनि, हज़ारे दीन जा फरमान आहिनि। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान जूं 6604 आयतूं आहिनि, 30 सिपारा आहिनि। इन्हनि सभिनी जो बुनियाद अथव हिकिड़ो दाणो जंहिंजो नालो आहे मोहब्बत। नथा
खां पोइ यो एहसान कमेटी वारनि जो अॼु ज़ोरी छिके मूंखे वठी ईंदा आहिनि अलाह हिन कमेटी वारनि खे बि शादाबाद रखे तव्हां सुन्नियुनि जी मोहब्बत खे बि सलाम प्यारा दोस्तो इन सारे मिसाल ॾियण जो मक़सद ई हुआ त दीन ऐं इस्लाम जो बुनियाद मोहब्बत ऐं मोहब्बत जो मुंड मोहब्बत जो आगाज़ किथों थींदो आहे हर मोमिन हर मुसलमान जे मन में पहिरीं पहिरीं पंहिंजे मालिक पंहिंजे ख़ालिक जी मोहब्बत हूंदी आहे क़ुरान में फरमाए त वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह जन ईमान आंदो आहे उन्हनि खे अल्लाह जी ज़ात सां ज़ोर सख़्त मोहब्बत हूंदी आहे छा हूंदी आहे अशद्दु हुब्बन मोहब्बत हुब्ब अल्लाह जी ज़ात सां जॾहिं सख़्त मोहब्बत अचे त इनखे सॾिबो आहे ईमान छा खे सॾिबो आहे चओ अल्लाह जी मोहब्बत मालिक करीम जी मोहब्बत जेको ख़ालिक जे जोड़ियो जे ख़लकियो जे पैदा कयो उपाइण वारो निपाइण वारो जियारण वारो मारण वारो हलाइण वारो रोज़ी ॾियण वारो खीर पुट ॾियण वारो इज़त आबरू ॾियण वारो चओ केरु जेको चाहे जो कोप थो प्यारे त उनखे बि यादि थो करे अरे हिन मूंखे चाहे प्यारी ऐं जे चाहे बि पीअं न मञी त पोइ त सर बेनी मूंको छा सर वो पीतई बि सही खाधई बि सही वरी मञे बि नथो इनखे सर वो बेनी मूंको जो खाए बि न मञे मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं कंहिंजी मानी जो दफ़ो खाईंदो हुई सॼी उमिरि यादि कंदो हुई त हिन मूंखे मानी खाराई हुई जेको सारी ज़िंदगी खाराए प्यारे जो छा उन सां बि मोहब्बत रखण जो हक़ आहे सुभान अल्लाह ईमान जो बुनियाद अथव रब जी ज़ात सां मोहब्बत साईं फरमाइनि था त अल्लाह सां मोहब्बत रखो इहा मोहब्बत ईमान आहे ऐं हबीबन फरमायो त पोइ अल्लाह खां पोइ मूं मुहम्मद सां मोहब्बत रखो जो मां तव्हांजे रब जो मोकिलियल रसूल आहियां मां कुरान जी आयत पढ़ी वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह जेके मोमिन आहिनि उन्हनि खे अल्लाह सां सख़्त छा हूंदी आहे कुझु त तव्हां बि ॻाल्हायो मोमिननि खे अल्लाह सां सख़्त मोहब्बत हूंदी आहे वरी मदीने वारो साईं जो फरमाए त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नास अजमईन तेसी ताईं तव्हां मां को बि मोमिन न थींदो जेसी ताईं मां मुहम्मद उनखे उनजे अब्बे खां प्यारो लॻा अम्मा खां प्यारो लॻा उनखे उनजे बच्चन खां प्यारो लॻा उनखे उनजे मिटनि अज़ीज़नि रिश्तेदारनि खां पूरी दुनिया में जेतिरा बि नाता ऐं रिश्ता आहिनि उन्हनि सभिनी रिश्तनि खां जेसी ताईं मां मुहम्मद प्यारो न लॻा तेसी ताईं ला युमिन मोमिन थी न सघंदो पुट का हड़ में ॻाल्हि हासिल कयव का पलव में ॻाल्हि पहुतव मूंसां गॾु वेठा आहियो हिन ईदगाह में वेठा आहियो घर वेठा आहियो सुजाग वेठा आहियो न आयत पढ़ियमि कुरान फरमाए थो त मोमिन उहे हिन जन खे अल्लाह सां सख़्त मोहब्बत आहे हदीस ॿुधाई माए साईं फरमाइनि था त तेसी मोमिन न थींदो जेसी ताईं अब्बे खां अम्मा खां पुट
खां, अयाल खां, माल खां, भाव खां, चाचे खां, मामे खां, हर दुनिया जे जैसी तई मुंह मोहम्मद के प्यारो न रखंदो, जैसी तई वधीक मोहब्बत मुंह मोहम्मद सां न रखंदो, तेसी तई मोमिन न थींदो। मालूम छो त ईमान जो मरकज मदीने वाले साईं जी मोहब्बत आ। ईमान जो मरकज महवर अल्लाह जी ज़ात जी मोहब्बत आ। मोहब्बत थव रूह, बाकी जिस्म है इबादतूं ये हिन जिस्म। हे फकीर अब्दुल गफ्फार सां जे साम्हूं आवाज़ करो जी जी। हे तव्हां जे साम्हूं बीठो आहे, हिन खे अखियूं बि आहिनि ॾिसे बि थो, हथ बि आहिनि हथनि सां गिरफ़्त पैर आहिनि हले घुमे थो। मुंहिंजा दोस्तो दिलि आहे सोचे थो, दिमाग़ आहे अकुल वारो आहे, सभु कुझु आहे, पर इहो सभु कुझु हिन में तॾहिं आहे जॾहिं हिन में रूह आहे। रूह न हुजे त जिस्म मुर्दो, अखियूं आहिनि पर ॾिसंदियूं न, ज़बान आहे पर ॻाल्हाईंदी न, कन आहिनि पर ॿुधंदा न, पैर आहिनि पर हलंदा न, हथ आहिनि पर चुर न कंदा, दिलि आहे पर धड़को न थींदो। सभु कुझु आहे छा सां ॻाल्हायो, सभु कुझु आहे रूह सां। रूह आहे त जिस्म जहिड़ो आहे, जिस्म ज़िंदा, जेकॾहिं रूह न आहे त जिस्म मुर्दो आहे। प्यारा दोस्तो भाइयो, नमाज़ रोज़ो हज ज़कात ख़ैरात इहो आहे जिस्म, इन जो रूह आहे मदीने वारे जी मोहब्बत। नमाज़ पढ़े पर मदीने वारे सां मोहब्बत न अथसि न त पोइ इहो आहे इन जी नमाज़ मैयत वारो आहे। हेॾे मूंखे ध्यानु कयो, हे जेके बीठा आहियो से वेहंदा त पोइ खे त ॾिसण में अचे न, रवा मदीने में खालींदो आहे। शाबाश शाबाश वेहो। सोली जान कोन छॾींदो सां पता चओ त सुबुह जो जलसो आहे, हींअर जल्दी अॼु दिलि खोले मूंखे बयान करणो आहे। उथंदो न हथ में, कंहिंखे को उसूर हुजे त पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी अॼु मोहब्बत सां वेही ॿुध ॻाल्हियूं बि मोहब्बत वारियूं। बादशाह वटि वञो, बादशाह वटि तोहफ़ो, सूखड़ी खणी वञो त सूखड़ी सुठी खणी वञिबी न। बादशाह जे अॻियां जेकॾहिं का मुर्द शइ लाश खणी बादशाह वटि सही तोहफ़ो खणी आयो आहे, बादशाह ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो? अड़े निभागा, तूं मूं वटि बादशाह वटि आयो, ही वरी मैयत खणी आयो ही। नमाज जिस्म, इन नमाज जो रूह आहे मदीने वाले साईं जी मोहब्बत। नमाज पढ़ी, नमाज रब जे जो पेश कई, पर जेकॾहिं तुंहिंजे इन नमाज में मदीने वारे जो इश्क ऐं मोहब्बत आहे त पोइ इहा नमाज तुंहिंजी सुहिणी सूखड़ी आहे रब जी तरफ़। पर जेकॾहिं नमाज पढ़ी थो, मदीने वारे जी मोहब्बत न थई, हुजूर जो इश्क न थई, मदीने वारे सां प्यार ऐं पैवंद न थई, नमाज पढ़ी रब वटि ॼणो के मैयत लाश तो रब खे जे अॻियां पेश करी। रब खे तुंहिंजे हिन लाश जी ज़रूरत आहे? रब खे तुंहिंजी इहा इबादत वणे थी छा जंहिंमें रूह न हुजे? इहा मुर्दा लाश नमाज रब खे न वणंदी आहे। हेॾे मूंखे तवजो कजो, हे ॻाल्हि छा त बिस्तरा कंदे ते हलंदा पिया, नमाज़ूं वॾाठियूं था पढ़नि, रोज़ा वॾा था रखनि, ख़ैरातूं बि वॾियूं था कनि, असां बि
पुछी पवंदा आहियूं यार वाह जी इबादत था सही घर घाट छते एतिरो कंद ते गर्मियुनि में सर्दियुनि में वॾी महिनत आहे न नमाज़ूं बि ॾिठियूं था पढ़नि रोज़ा बि रखनि था हज बि कनि था ज़कातूं बि ॾियनि था पर इन्हनि जी इहा इबादत जंहिंमें मदीने वारे जी मुहबत न आहे इहा इबादत मुर्द लाश जे मिसल अल्लाह वटि इन जो को बि इज़त वक़ार वैल्यू न आहे या वरी इहे सम्झो ॼण इहो खोटो सिक्को आहे जली नोट जली नोट खणी के बाटर जे दुकान ते वञो त अदा मूंखे इन में 5 किलो खंड जा ॾे जली नोट हुजे 500 जो ॿुधायो त तव्हांखे 5 किलो खंड मिलंदी या 5 छिड़कूं मिलंदियूं जे दुकानदार हूंदो सियाणो त पुलिस ते थाणे ते कंदो फोन यार हे आयो त ठग जेको कूड़ा सिको थो हलाए समझो था न जेका इबादत मदीने वारे जे मुहब्बत खां खाली आहे या कूड़े सिक्के वांगुर जाली नोट वांगुर सच्ची इबादत सच्चो नोट उहो आहे जंहिंमें मदीने वारे जी मुहब्बत जन्नत मिलंदी इनाम मिलंदा इकराम मिलंदा उन जे लाइ मुल्ह ॾियणो पवंदो बिना मुल्ह जे अलाह बि कोन ॾींदो अलाह बि ॾींदो मुल्ह सां जन्नत जो बि मुल्ह ॾियणो पवंदो मुल्ह कहिड़ो आहे निमाज़ मुल्ह आहे जन्नत जो एवज़ आहे ख़ैर ख़ैरात रोज़ा उज़ा फितरा इहे सभु जन्नत जो मुल्ह आहिनि पर मुल्ह बि सचो सुको हुजे समझ में ॻाल्हि अचे थी तव्हांखे हदीस थो ॿुधायां मदीने वारे साईं फरमायो ही हदीस आहे इमाम तबरानी मजम कबीर में इमाम तबरानी मजम औसत में इहा रिवायत आंदी आहे इमाम बैहक़ी शोबुल ईमान में साईं फरमाइनि था ला युमिन अब्दुन हत्ता अकून अहब इलैहि मिन नफ्सी तेसी ताईं तव्हां मोमिन न थींदो जेसी पंहिंजी जिंद जान खां मूं मोहम्मद खे प्यारो न रखंदो जान खां मदीने वारे खे प्यारो रखंदो साईं फरमाइनि था व अहली अहब इलैहि मिन अहली तेसी मोमिन न थींदो जेसी पंहिंजे बच्चन खां मूं मोहम्मद जे बच्चन खे प्यारो न रखंदो अहब इलैहि मिन अहलिही व इत्रती अहब इलैहि मिन इत्रतिही व ज़ाती अहब इलैहि मिन ज़ातिही तेसी मोमिन न थींदो जेसी ताईं पंहिंजे घराणे खां मूं मोहम्मद जे घराणे खे प्यारो न रखंदो जेसी पंहिंजे बच्चन खां मूं मोहम्मद जे बच्चन खे प्यारो न रखंदो जेसी ताईं पंहिंजे ज़ात खां मूं मोहम्मद जी ज़ात खे प्यारो न रखंदो तेसी ताईं तव्हां मोमिन न पुट बस इहो ई करबला में फ़र्क़ु हुयो कलमे पढ़ण वारा हो 22,000 हुया उहे बि कलमो पढ़नि पिया भागो बि ॾियनि पिया निमाज़ बि पढ़नि पिया रोज़ो बि रखनि पिया यहूदी न हुया ईसाई कोन हुया हिंदुस्तान जा काफ़िर कोन हुया इहे साॻा कलमे पढ़ण वारा हुया मुस्लमान सॾाइण वारा हुया टिकियूं निमाज़ूं पढ़ण वारा हुया के क़ुरान जा हाफ़िज़ बि हुया कनखे नेड़ ते सजदनि जा निशान बि हुया आबिद ज़ाहिद हुया पर बस हिकिड़ी शइ न हुई मुस्तफ़ा जे बचड़नि सां मोहबत न हुई बस
बस हिन धुर जो ऐं हुन धुर जो फर्क हिकिड़ो हुयो हिन धुर जेका इमाम हुसैन सां हुई न इन धुर वटि मोहबत हुई हुननि वटि मोहबत न हुई इबादत हुननि वटि बि हुई इबादत हिननि वटि बि हुई रोज़ा हुननि वटि बि हुया रोज़ा हिननि वटि बि हुया हज ज़कातूं ख़ैरातूं हुननि वटि बि हुयूं हिननि वटि बि हुयूं बसि हिकिड़ी ॻाल्हि जो फ़र्क़ु हुयो त हुसैन जे साथियुनि वटि सोणे हुसैन सां मोहबत ऐं प्यार हुयो हुसैन खे अहल बैतन सां प्यार हुयो ऐं यज़ीदियुन खे हुसैन सां नबी जे घराणे सां प्यार न हुयो बसि इहा हिकिड़ी ॻाल्हि हुई जे फ़र्क़ु कयो हिकिड़ा जन्नती जवान थी विया ॿिया दोज़ख जा ॿार कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे जो मोहबत जागी पवंदी आहे मोहबत जागी पवंदी आहे जे मोहबत जागी पवे न त उन जहन्नमी खे बि जन्नती बणाए छॾे मैदान करबला में यजीदी लश्कर दोज़ख जो ॿारन हुयो जहन्नमी लश्कर हुयो पर जेॾी महिल इमाम हुसैन सदा ॾिनी त आहे केरु हुसैन सां साथ ॾियण वारो सुञाणो था मां केरु आहियां मां हुसैन इब्न अली आहियां मुंहिंजो बाबो अली आहे मुंहिंजी अम्मा ख़ातून जन्नत आहे सुञाणो था मां उन नबी जो नवासो आहियां जंहिंजो कलमो पढ़ंदा आहियो तकरीर त सभिनी ॿुधी पर मोहबत न जागी मोहबत सिर्फ़ हिकिड़े जे मन में जागी ये नारा हुर का था जिस वक्त फौज शाम से निकला कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले बस मोहब्बत जागी यजीद जो खेमो छॾी सोने हुसैन जे साथ में शामिल थियो या मोहब्बत जागी दोज़खी के जन्नती बणाए छॾई सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो रब जो शुक्र आहे बाटे वारा तुंहिंजे सीने में उहा मोहब्बत जागी अल्लाह या मोहब्बत रब करे शल इहा मोहब्बत मरंदे ताईं बाक़ी रहे जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह जे मन में इहा मोहब्बत अची वञे खुदा जाने थो इन मोहब्बत वारो जन्नत जो हक़दार इन मोहब्बत वारो मदीने वारे साईं जो पाड़े सिरी बणजण जो हक़दार हदीस ॿुधंदे लजपाल नबी जी हदीस हज़रत शेर खुदा तो रिवायत करे त अखबरनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली फरमायो त मूंखे मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं हीअ ख़बर ॾिनी अन अव्वल मन यदखुलुल जन्नत
अना व फातिमतु वल हसन वल हुसैन। साईं फरमाइंदा अली सभिनी का पहिरीं जन्नत में मां मोहम्मद वेंदुसि। अली मूंसां गॾु तूं हूंदे, ए अली मूंसां गॾु फातिमतु ज़हरा हूंदी। ए अली फातिमा जा ॿई बचड़ा हसन ऐं हुसैन असां पंजई गॾु हूंदासीं। सभिनी खां अवल जन्नत ॾे वञण जो आदर रब जे तरफ़ां असां पंजनि खे मिलंदो। त ओॾी महिल हज़रत मौला अली थो चए कुल तु या रसूल अल्लाह फमुहिब्बूना हबीब असां पंज त अवल जन्नत में वेंदासीं, पर जेके असां सां मोहबत रखण वारा आहिनि उहे काॾे वेंदा। ड्राइवर तोखे मौला अली सां मोहब्बत आहे त मौला बि तोखे विसारियो न आहे। तो जनी जी तात तनपुण आहे तुंहिंजी, जे तोखे पंज तन सां प्यार आहे त पंज तननि खे बि तोसां मोहब्बत ऐं प्यार आहे। अॼु जेकॾहिं तूं पंहिंजी निंड फिटाए नरम गरम बिस्तर छॾे रात जो जागी थो पंज तन जी मोहब्बत में इमाम हुसैन जे इश्क में अॼु जे तूं जागी रहियो ही खुदा जाने त उन ज़ात खे बि तोसां मोहब्बत आहे। इन मोहब्बत जी कल तॾहिं पवंदी जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदे मौला अली तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह असां पंज त अवल जन्नत ॾे वेंदासीं, पोइ असांजा हुबदार काॾे वेंदा? काल मिन वराइकुम। साईं फरमाईंदा अली अॻियों असां पंज तन हूंदासीं, असांजे पुठियों असांजा हुबदार हूंदा। जंजी इमाम हुसैन सां मोहब्बत आहे, जंजी इमाम हसन सां मोहब्बत आहे, जंजी खातून अतहर सां मोहब्बत आहे, जंजी मौला अली सां मोहब्बत आहे। क़यामत जे ॾियारे सल्लल्लाहु